अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जी तव्हांजो पंहिंजो मिठा खान अॼु तव्हांखे हिकु दिलचस्प कहानी ॿुधाईंदुसि जेका उमेद आहे तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदी। हिकिड़ो अमरा हो, उहो अलाह पाक जी नाफ़रमानी कंदो हो। त हिकु ॾींहुं छा थियो, उन माण्हू सां हुन पंहिंजी घरवारी खे चयो, तूं मुंहिंजे लाइ मानी ठाहे तयारु कर तेसीं ताईं आऊं दरिया तां वेझी अचां थो। हू शख़्स घरां निकितो, दरिया ते वेझण लाइ वियो। उते कपिड़ा लाहे जीअं हिन दरिया में टुॿी हईं, दरिया जे हिकु ॿिए किनारे खां निकितो वञी उतां खां उहो शख़्स छोकिरी ठही तयारु थी नौजवान जे रूप में ॿाहिरि निकितो। हू पाण हैरान ऐं परेशान थी वियो त ही मूंसां छा थी वियो। साईं ने सोचे जे दौरान हिकु उतां खां नौजवान क्रॉस करे रहियो, जंहिं हिनखे ॾिठो ऐं हिनखे पसंदि अची वई। हुनखे बांह मां वरितो, हुनखे पंहिंजे घर वठी वियो, हुन सां पंहिंजो निकाह वञी कई। निकाह कई, हुनखे कुझु अरसो गुज़रियो, 5-7 साल, हुन में 4-5 हुनखे औलाद बि थी विया। त हिकु ॾींहुं वरी हुन सोचियो, अॼु वञा थी ऐं पंहिंजे दरिया तां वेझी सॼी कपिड़ा लटा धोई ऐं घर वापसि थी अचां। उहा ई औरत वापसि जॾहिं दरिया जे किनारे ते पुॼी आईं, दरिया में लथी जीअं टुॿी हईं त वरी हुन साॻे किनारे ते वापसि अची पहुती, जिथां हू मर्द जे रूप में अंदरि दाख़िल थियो। ऐं उते निकिती त उहो ई साॻियो वरी मर्द थी वियो। उहो ई साॻा हुन जा कपिड़ा जेके लाहे हुन रखिया किनारे ते, उहो पिया आहिनि। हुन हैरत में ॾिसी ऐं अलाह पाक जे मथे नज़रूं करे, बहरहाल हुन चयो शायदि मूंखे पंहिंजे गुनाहनि जी सज़ा मिली आहे। हुन उहे कपिड़ा पाए जीअं पंहिंजे घर तरफ़ रवानो थियो। त जीअं घर पुॻो त हुनजी घरवारी रड़ कई, चए तूं वेझी बि कोन आहे, अञा कसमा मोटी आहे, मूं त अञा अटो बि मस अञा ॻोयो आहे। त हू त हैरान ऐं परेशान थी वियो, छा हल। हुनखे हुन टाइम ते इहो महसूसु थियो त जेके मूं अलाह जी नाफ़रमानियूं कयूं, अॼु मूंखे उहा सज़ा मिली आहे। ऐं घर वारनि जे लाइ त 5 मिंट गुज़रिया न, ऐं मुंहिंजे लाइ त साल गुज़रिया, जिते आऊं छोकिरी बि थी वियसि, 4-5 ॿार बि ॼणी आई आहे। पोइ हुन पंहिंजी घरवारी सां सॼी ॻाल्हि बयानु कई आहे। दोस्तो, अलाह ताला जो नाफ़रमान न थिजो, पंहिंजे वालिदैन ऐं वॾनि जी हमेशह इज़त रखो, उन्हनि सां प्यार मोहबत कयो। अॼु जी असांजी वीडियो ठाहिण जो इहो ई मक़सदु हो त पंहिंजे रिश्तनि जो ऐं पंहिंजनि वॾनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। सो तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदासीं। सिन सलामत, साथ सलामत।